लखी मां सां आम ख़बर शेयर कंदा हलूं त सिंध सां लाॻापियल 614 नर्सिस 16 मां 17 ग्रेड में तरक्की माणे वरिती आहे। तालकी अस्पताल लखी गुलाम शाह जे मोहम्मद दाऊद महर, मिसिस ज़ुलेखा अबड़ो ऐं साबिक़ मेडिकल सुपरिटेंडेंट तालका अस्पताल लखी डॉक्टर आफ्ताब मेमण जी मिसिस अफरोज़ आफ्ताब मेमण प्रमोशन हासिल कंदड़नि में शामिल आहिनि। इन सिलसिले में तरक्की माणींदड़ साथियुनि जे मान में YNA पारां लखी अस्पताल में तकरीब थी। इन तकरीब में YNA अगवान वज़ीर अली महर, अनवर अली महर, ताज मोहम्मद भयो, एहसान महर, लाला सरफराज पठान, नसरुल्लाह पवंर समेत हॉस्पिटल के समूरे स्टाफ शिरकत कई। तकरीब में शरीक माण्हुनि तरक्की माणींदड़ नर्सिस के गुलन जा हार पाराए मुबारकबाद ॾिनी। जॾहिं त SMBBMU लाड़काना बीकान के प्रिंसिपल ग़ुलाम अब्बास पंवर ऐं बीकान कॉलेज के लेक्चरर अब्दुल वाहिद भयो जिन टेलीफोन ज़रिए पिणु मुबारकबाद ॾियण सां गॾु संदन जे बहितर मुस्तक़बिल लाइ दुआ कई। उन मौक़े ते YNA जे अॻुवान वज़ीर अली महर, नसरुल्लाह पवंर ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 614 नर्सिस जो प्रमोशन YNA सिंध के मरकज़ी सदर एजाज़ अली कलेरी, जनरल सेक्रेटरी सैयद शाहिद इकबाल, मरकज़ी तर्जमान इमरान गुल कलादी, ज़ाहिद हुसैन चाचा, मुश्ताक महर, वहीद मुगेरी, अली बख्श भयो समेत समय सिंध के उहदेदारनि ऐं वर्करनि जे जिदोजहद जो नतीजो आहे। हिननि वधीक चयो त YNA पंहिंजे मेंबरनि जे मुस्तक़बिल ऐं फ्यूचर के बेहतर बनाने लाइ ऐं उन्हनि जे मुतालबात जी मंशा लाइ पंहिंजी जिदोजहद जारी रखंदी।